वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो खत्म ऊंधाए थी वेंदी खत्म ऊंधाए। सिंध धरती पंहिंजी कुख मां केतिरनि ई सूरह सपूतनि खे जनम ॾिनो आहे जिन धरती ऐं धरती वासियुनि ख़ातिर पंहिंजी जान माल कुर्बान करे तारीख़ में ॻाठ ऊंचो रखियो आहे। उन्हनि मां चौथी दुनिया जो मुफ़क्कर अब्दुल वाहिद आरीसर हिकु आहे। अब्दुल वाहिद आरीसर 11 अक्टूबर 1949 ईस्वी ते उमरकोट ज़िले जे ॻोठ उंदराबाद वावड़ी में जादे आरीसर जे घर में जनम वरितो। अब्दुल वाहिद आरीसर शुरू खां ई ज़हीन हो ऐं पाण ख़ानदानी ॿाराड़ी जा रहाकू हुआ जिते अॻु तइलीम जो रुझान न हो। माण्हू ॿारनि खे घटि पढ़ाईंदा हुआ। अब्दुल वाहिद आरीसर अहिड़े माहौल में रहंदे पढ़ाई ॾांहुं लाड़ो रखियो ऐं मदरसे में दाख़िला वरिताईं। जिते अरबी पढ़ियो मदरसे में पढ़ाई दौरान अदबी किताब पढ़ण जो शौक़ु जाॻियो। उन दौर में ख़ासि करे जीएम सईद जा किताब पढ़ण ते पाबंदी लागू हुई। वन यूनिट जो दौर हो। अब्दुल वाहिद आरीसर उन दौर में किताब पढ़ण शुरू कया ऐं पाण शुरू खां ई अबुल कलाम आज़ाद खां ॾाढो पसंदि कंदा हुआ। उन जी किताब जंहिंमें चांहि ऐं सिगरेट जो ज़िक्र वधीक हो जंहिं किरदार खां मुतासिर थी पाण सिगरेट पीअण शुरू कयईं। ईअं मदरसे वारो दौर हलंदो रहियो ऐं जीएम सईद जो किताब जीअं ॾिठो आहे मूं शाया थियो जंहिं ते वक़्त जे मौलवियुनि कुफर जूं फतवाऊं जारी कयूं जंहिंजी साईं आरीसर साहब मुखालफ़त कई जंहिंजा मदरसे इंतिज़ामिया ख़ैस मदरसे मां नेकाली ॾिनी वई। तंहिंखां पोइ पाण हैदराबाद जी मस्जिद में पेशमाम तौरु नौकरी करण लॻा जितां रहबर सिंध साईं जीएम सैयद सां सलाहजी विया जितां इल्म जो फैज़ हासिलु कंदा रहिया ऐं क़ौमी तहरीक जे सरगर्मियुनि जो पूर्ण हिसो थींदा रहिया। अब्दुल वाहिद आरीसर धरती सां मोहबत जे ॾोह में जेल टार्चर सेलनि में पूर्ण अज़ाब ऐं अताब बर्दाश्त कया। आरीस साहब जूं तक़रीरूं ऐं तहरीरूं नौजवाननि लाइ वॾो उत्साह हुयूं। उन आरीसर साहब लाइ सिंध जो बहितरीन शाइर शेख हयात चयो आहे त जॾहिं आरीसर साहब ॻाल्हाईंदो आहे त ईअं महसूसु थींदो आहे ॼण दाप जो दरिया उथली पियो आहे। आरीसर साहब पूरी ॼमार क़ौमी तहरीक खे अर्पे छॾी ऐं सॼी ॼमार सियासत कंदे गुज़ारियईं पर सियासी सफ़र दौरान को बि ज़ाती मफ़ाद हासिलु न कयईं। आरीसर साहब जो घर अॼु बि उदयनाबाद जे दड़े ते हिकु कखां ऐं चौरे ते मुश्तमिल आहे। आरीसर साहब जेकॾहिं चाहे हा त गाॾियूं बंगला मिल्कतूं ठाहे सघियो थी पर आरीसर साहब सोन ते सहण न मटायईं। आरीसर साहब इंदिरा गांधी ऐं नेहरू खां सियासी हवाले सां ॾाढो मुतासिर हो तंहिं करे संदसि अकेली धीअ जो नालो पिणु इंदिरा रखियईं। आरीसर साहब उमेद जो क़तल बाख जो आवाज़ चांडोकियो ऐं चेट मुजीब ऐं भुटो थी न मोहबत मात क़ौमी तहरीक में रुकावटूं छा त शख़्स हो मिटी हाणा माण्हू ॻिची विया न लोह जा समेत 40 जे किताब लॻभॻि जे किताब सिंधी अदब खे ॾिना ऐं अदबी मैदान में वॾो नालो कमायो। आरीसर साहब नसर वसीले केतिरनि ई नौजवाननि खे मदा बणायो आहे। अॼु केतिरा ई माण्हू चाहे आरीसर साहब जा ज़ाती तोड़े नज़रियाती मुखालिफ़ हुजण जे बावजूदु कोटेशनूं ऐं लिखणूं ऐं चयल गुफ़्ता दलील तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। आरीसर साहब संदसि लिखड़ियुनि तक़रीरनि जदोजहद प्यार न्याज़ निवरत जे करे केतिरनि ई दिलनि जी धड़कन बणिजी वियो आहे। अॼु विछोड़े खे 6 वरे गुज़री चुका आहिनि। अॼु 6वीं वरसी आहे। उन मुनासिबत सां संदसि कयल जदोजहद ऐं शख़्सियत खे सुर्ख़ सलाम पेश कयूं।